सूरह लुक़मान रुकू नंबर 2। ऐं बेशक लुक़मान खे हिकमत ॾिनीसूं, चयोसूं त अल्लाह जो शुक्र कर, ऐं जेको शुक्र कंदो सो रुॻो पंहिंजे जीअ जे नफ़े जे लाइ शुक्र कंदो आहे, ऐं जेको बेशुक्री कंदो त बेशक अल्लाह बेपरवाह साराहियल आहे। ऐं यादि कर जॾहिं लुक़मान पंहिंजे पुट खे चयो ऐं उन खेसि सम्झायो थिए त ए मुंहिंजा पुटड़ा, अल्लाह सां कंहिंखे शरीक न कर, छो त शिरक वॾी बेइंसाफ़ी आहे। ऐं माण्हूअ खे संदसि माउ पीउ बाबति हुकुम कयोसूं, जो माण्हू तकलीफ़ जे मथां तकलीफ़ सही खेसि पंहिंजे पेट में खयों। ऐं 2 वरहनि में संदसि बुबनि जो छॾाइणु आहे। हुकुम जो मतिलबु हीअ आहे त मुंहिंजो ऐं पंहिंजे माउ पीउ जो शुक्रानो कर, जो आख़िर मूं ॾांहुं ई मोटणु आहे। ऐं जॾहिं उहे मूंसां कंहिंखे शरीक करण जी तोखे कोशिशि कनि जंहिंजी तोखे का ॼाणप न आहे, त संदनि उन्हीअ चवण जी फर्माबरदारी न कर, ऐं दुनिया में साणनि चङी रीति संगत कर, ऐं जंहिं मूं ॾांहुं मुहाड़ कई हुजे तंहिंजी वाट जी ताबेदारी कर। वरी अव्हांजो मूं ॾांहुं वरणु आहे, पोइ जेकी कंदा हुयव तंहिंजी अव्हांखे सुध ॾींदुसि। लुक़मान हीअ बि चयो त ए मुंहिंजा पुटड़ा, का बि शइ जेकॾहिं आहर जे दाणे जेतिरी आहे ऐं उहा पहण में हुजे या आसमान में या ज़मीन में हुजे, त अल्लाह उन खे आणे हाज़िर कंदो, छो त अल्लाह बारीक बीन ख़बर रखंदड़ आहे। ए मुंहिंजा पुटड़ा, निमाज़ पढ़ ऐं चङे कम करण जो हुकुम कर, ऐं मदे कम खां मना कर, ऐं तोखे जेका उखाई पहुचे तंहिं ते सब्र कर, बेशक उहे कम हिम्मत वारनि कमनि मां आहिनि। ऐं माण्हुनि लाइ पंहिंजो गिल याने मुंहुं चिॿो न कर, ऐं ज़मीन में लाॾ सां न घुम। बेशक अल्लाह सभु कंहिं हठीले वॾाई कंदड़ खे दोस्त न रखंदो आहे। ऐं पंहिंजे घुमण में विचोली चाल हल, ऐं पंहिंजो आवाज़ ढरो कर, छो त आवाज़नि मां बुछड़ो आवाज़ गॾह जी हींग आहे।